मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ आवाज़। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। रसूल बेमिसाल असा गरीबन जे गम गुसार बेकसन जे मददगार शफी रोज़ शुमार जनाब अहमद मुख्तार बीबी आमिना जे लाल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जॾहिं बि मुसलमान पाण में मुलाकात कन, हथ मिलाइन, उन नबी ते दुरूद पढ़न, सलाम कन, इन्हनि ॿिन्ही जे जुदा थियण खां अॻु में अल्लाह पाक ॿिन्ही जी बख़्शिश फरमाए छॾींदो। इन इस्लामी जेको मुलाकात आहे उनजो तरीक़ो असांखे बयान कयो। मुसलमान जॾहिं बि पाण में मिले सलाम करे, छा करे? ॻाल्हाईंदा वञो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सलाम कर, हथ मिलाए, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम से दुरूद पढ़े। मिसाल के तौर पे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, जवाब मिले व अलैकुम अस्सलाम सल्लल्लाहु अला मुहम्मद या सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल। ओ दुरूद शरीफ पढ़े। मुसलमान जो जुदा थियण दुरूद और सलाम ऐं सलाम की बरकतन सा अल्लाह पाक बिन्ही जा गुनाह माफ़ फरमाए छॾींदी। असां वटि सलाम आम कोने। हदीस पाक में तो इस्लाम के सलाम सा आम कयो, सलाम आम कयो, सलाम आम कयो। असां वटि सलाम जे बजाय ॿिया लफ़्ज़ आहिनि, भली करे आया, ई बाद में पहिरीं सलाम। कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे, बाद में अव्वल सलाम। सलाम कयो, हिक ॿिए खे सलाम कयो। सलाम सां मोहब्बत वधे थी। सलाम मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलाम जी सुन्नत मुबारक आहे। अल्लाह करे असां सलाम ऐं ताम ही भी हिकिड़ो आहे अल्हम्दुलिल्लाह जी मरहूम मोहम्मद रमज़ान अली जे ईसाले सवाब जे लाइ ई खाधे जो एहतमाम, पेट में ताम इन सां भी मोहब्बत पैदा थींदी आहे। सलाम ऐं ताम सां इस्लाम खे आम कयो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम हिन हदीस पाक जी शरह में उलमा ही लिखियो है त मग़फ़िरत उन्हनि जी थींदी जेके पाण में मिलन पर ॿिन्ही जे दिल में बुग़्ज़ न हुजे, कीनो न हुजे, हसद न हुजे। जेकॾहिं दिल दिल सां मिले, हथ हथ सां मिले, सीनो सीने सां मिले, पर सीने जे अंदर हिक ॿिए जे लाइ बुग़्ज़ आहे, कीनो आहे, साड़ आहे, हसद आहे, तब पोइ बख्शिश की फजीलत उनके न मिली सघंदी। जॾहिं ॿिन्ही पासे खां दिल पाक, दिल साफ़, चेहरा जॾहिं मिली वेंदा इंशाअल्लाह ॿिन्ही जी बख्शिश थी वेंदी। आहे मुश्किल फी ज़माना बज़ाहिर असांजो कुझु आहे, अंदर असांजो कुझु आहे, ज़बान ते कुझु, दिल में कुझु। ही मोमिन जी निशानी कोन्हे। मोमिन सिद्धो आहे, जेको दिल में आहे वो ज़बान ते आहे, जेको ज़बान में वो दिल में आहे। दिल में कुछ, ज़बान में कुछ, ज़बान में कुछ, दिल में कुछ। ये मुनाफिक मानू जी निशानी है, मोमिन की अलामत कौन है? अल्लाह पाक जल्ल सुब्हानो मना फरमायो तभी चोथा चो वो जे मथे अमल न था कयो। लिमा तक़ूलून मा ला तफ़अलून, चोथा गालायो, चोथा चो वो जे मथे अमल कोने। मुसलमान जी ज़बान दिल हिकड़े पेज ते हुजन। यो कने साईं 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 आऊं तुझे मानो नौकर गुलाम, ज़बान तो गुलाम है, लेकिन दिल जे अंदर छा गुलाम समझे तो, छा उनजो नौकर समझे तो? न, दिल में कोन समझे। वो ज़बानी कलामी ई गुफ्तगू सुठी कोने। जेकने दिल में कैफियत कोने, एकड़ो बुजुर्ग हो मानी खाई रहियो तो बे हमरा आयो दावत कोने नी, उनके थोड़ो फीलिंग थी यार आऊं आयो सी मानी खाए पे मुके चयो कोन ने मानी मुसा के देखा वो मानी खाई जने फारिग थे उन मयार दिनी मानी खादी का मुके सलाह कोन है। जब तो मुखे भूख एतरी लगल हुई
ऐं मुंहिंजी दिल में हिन वक्त कैफियत ये थे कि आउं कूड़ी सलाह छो हणा जॾहिं मुंहिंजो दिल ई कोन थो चवे तोखे सलाह हणण जे लाइ त पोइ कूड़ी ॻाल्हि मुसलमान करे नथो सघे। कंहिं बुज़ुर्ग खे कंहिं अची चयो अल्लाह जा वली केॾे वॾे मक़ाम जे मथे फाइज़ हूंदा हुआ। कंहिं अची चयो साईं तव्हांजी घरवारी बेवा थी वई, घरवारी बेवा थी वई, ये अफ़सोस करे उझामी वियो आहे, हिन जो चेहरो लही वियो आहे, ई ॿुॾी वियो हलियो। तो माण्हू जे चयो न तव्हांजी घरवारी बेवा थी वई हली, वो थोड़ी देर ॾिसंदो रहियो त हमरा बिल्कुल ब्लड प्रेशर लो थी वियो। तॾहिं चयो त क़िबला तव्हां पाण ज़िंदा आहियो त घरवारी बेवा किथां थींदी? ऐं अवी बिल्कुल ॿुॾी विया आहिनि, गम करण लॻा, अफ़सोस करण लॻा। पाण फरमायो इहो त मूंखे बि ख़बर आहे जॾहिं आउं पाण हयात आहियां त घरवारी बेवा कोन थी सघे, पर आउं त अफ़सोस इन करे कयां छा मुसलमान कूड़ ॻाल्हाए सघे थो? जब मुसलमान की जबान जे मथे कूड़ अची सके तो आउं तने जे मथे अफसोस कया पियो। देख कलमो पढ़ण वारो कूड़ो की तो थी सके, कूड़न ते अल्लाह जी लानत कूड़ मुसलमान की तो गलाए सके। आउं तने करे बुढ़ी होसी मुझे ब्लड प्रेशर करी हो मुसलमान कूड़ की तो गलाए सके। अल्लाह जा जितना भी सालिहीन मानड़ा है उन जो कैफियतों कुछ भी हुई असा जी माजरत सा दिल कुछ है, ज़बान कुछ है, ही दुरुस्त करण खपे। इंसान पंहिंजी तरबियत करे इंशाअल्लाह जॾहिं ॿिन्ही तरफ़नि खां दिल जे अंदर कैफियतों दुरुस्त हूंदियूं, हथ मुसलमान मिलाईंदो, सलाम कंदो, नबी पाक जी ज़ात ते दुरूद पढ़ंदो, आका करीम फरमायो हिन अव्हांजे जुदा थियण खां अॻु में अल्लाह पाक अव्हांजा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो। अल्लाह पाक असांखे नसीब फरमाए। दुरूद शरीफ पर बुलंद सल्लल्लाहु सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद मअदनिल जूद वल करम सल्लल्लाहु तआला अलैहि व बारिक वसल्लम अलैहि सलातु व सलाम अलैका या सय्यदी या हबीबी या मक्की या मदनी या अरबी या करशी या हाशिमी या मुतलबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। मोहतरम इस्लामी भाइरों, अल्लाह तबारक व तआला जे वली कामिल हजरत सय्यदना फुज़ैल बिन अय्याज रहमतुल्लाह तआला अलैहि वॾो दरवेश गुज़रियो है। तवज्जो पूरी मुंहिंजी तरफ़ रखो। ये होना होना इस्लाम तो पाण दुआ खैर कंदासीं। दुआ मुख्तसर वक्त है, मगरिब का अॻु में इंशाअल्लाह 10-15 मिनट तव्हां तवज्जो पूरी रखो, चंद ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुलामो फुज़ैल बिन अय्याज हिकिड़ो ॾींहुं अल्लाह जी बारगाह में दुआ कई, या अल्लाह आउं तोखां कंहिं जाइज़ मक़सद जो सवाल कंदो आहियां, तूं मूंखे कोन ॾींदो आहीं। आउं को नेमत तोखां घुरां थो, तूं मूंखे महरूम रखंदो आहीं। आउं कंहिं मक़सद जे लाइ तुंहिंजे दरबार में हथड़ा खणंदो आहियां, मूंखे ख़ाली मोटाए ॾींदो आहे। ऐं जॾहिं त मुंहिंजे पाड़े में गैर मुस्लिम आहिनि जेको कलमो कोन था पढ़नि, जेके कुफ्र में आहिनि, आउं ॾिसंदो आहियां हू जॾहिं तोखां घुरंदा आहिनि तूं उन्हनि खे झोलियूं भरे ॾींदो आहीं। हू माल घुरनि था, माल मिले थो, उन्हनि खे नेमतूं मिलनि थियूं, उन्हनि जे घर जो चुल्हो कॾहिं उझामे कोन थो, असांजो कॾहिं ॿरे कोन थो, उन्हनि नेमतूं खुटनि कोन थियूं, असांखे मिलनि कोन थियूं, उन्हनि वटि कमी कोन्हे, असां वटि बिल्कुलु सुञ थी पई आहे। आख़िर सबब कहिड़ो आहे, रीज़न? ऐं मुंहिंजा मौला असां नमाज़ पढ़ां थो, इबादत कयां थो, रोज़ा रखां थो, हज बि कया आहिनि, मुंहिंजो तुंहिंजी ज़ात ते ईमान आहे, पर ईमान हुअण जे बावजूद मुंहिंजा हथ खजनि था, मुंहिंजा हथ वापसि मोटनि था, मूंखे नेमतूं न पई ॾिनियूं वञनि। अल्लाह पाक जल्ल सुब्हानो जे वली कामिल जने अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो, अल्लाह पाक जल्ल सुब्हानो जी तरफा इल्हाम थियो, गैबी आवाज आई, ए फुज़ैल, ए फुज़ैल, मुंहिंजा जेतिरा बि मोमिन बाना आहिनि, नेक बाना आहिनि, सालिहीन आहिनि, मूंखे मञण वारा आहिनि, कलमो पढ़ण वारा आहिनि, नबी जी ज़ात ते दुरूद पढ़ण वारा आहिनि, जेके मूंखे मञण वारा आहिनि, हू जॾहिं मुंहिंजे दरबार में हथड़ा खणंदा आहिनि त आउं फ़रिश्तनि खे चवंदो आहियां त फ़रिश्तो थोरो रुकिजी वञो, ई जेको घुरे पियो इनखे न ॾियो, ई जेको नेमत जो सवाल करे पियो इनखे नेमत थोरो रोकियो, रोकियो। छो? इन करे त हिन मोमिननि जूं आवाज़ूं मूंखे पसंदि आहिनि, ई कलमे वारनि जा अल्फाज मूंखे पसंदि आहिनि। आउं चाहियां थो त मोमिन मूंखां बार बार घुरे, बार बार घुरे। ऐं जॾहिं को बि काफ़िर, को गैर मुस्लिम, जेको मुनकर आहे, वो जॾहिं घुरे थो, आउं फ़रिश्तनि खे चवंदो, फ़रिश्तो ई जेको घुरे पियो न, इनखां मथे इनखे ॾेई छॾियो, इनखे मथे ॾियो। छो? इनजी आवाज़ मकरू आहे, इनजी आवाज़ नापसंद आहे, इनखे एतिरो ॾियो इनखे दुबारा घुरण जी तकलीफ़ न करणी पवे, इनखे ॾेई छॾियो। जेको नेमत खपे, दौलत खपे, इज्जत खपे, शोहरत खपे, माल खपे, मिल्कियत खपे, जेको खपे इनखे
हिकड़ी दफा ॾेई छॾो मुंहिंजे रब जे दरबार में दोबारा हथ खणी सवाल न करे छो जी आवाज मूंखे पसंद कोन्हे ही जेतिरा दफा घुरे हिकिड़ो दफ़ो इन झोलियूं भरे छॾियो। असां वटि उबतो निज़ाम माज़रत सां असां सोचंदा आहियूं जेकॾहिं हू दुनियावी तौर ते गरीब है मिस्कीन है अटे में परेशान है बीमारी में मुब्तला है घर में परेशानी है घर में रली भी कोने सुमण जे लाइ कमरो भी कोने खाइण जे लाइ मानी भी कोने असां वटि अलाए मोए खे किथां जी पिट लगी है बददुआ लगी है सुञो थी वियो भींगियो थी वियो। इमाम गज़ाली रहमतुल्लाह ताला लिखियो आहे जंहिंखां रब राज़ी थींदो आहे ॿुधो कन खोले ॿुधो जंहिंखां रब राज़ी हूंदो आहे उनजे जिस्म में बीमारी पैदा कंदो आहे वो बीमारी में तड़पंदो बीमारी के सबब अल्लाह पाक उनके गुनाहन के धोई पाक करे छॾींदो आहे। बीमारी में वञण वारो जॾहिं कब्र में पहुचंदो आहे इन बीमारी जी तकलीफ़ूं इन जो रातनि जा ओजागा इन जो तड़पण इन जे सदके में हू पाक थी जॾहिं कब्र में पहुचंदो आहे ॼण त पंहिंजी मां जे पेट मां पैदा थी कब्र में पहुचंदो। बीमारी एॾी वॾी नेमत जेकी असां ज़हमत समझो था एॾी वॾी नेमत बीमारी हिकड़े महबूब करीम अलैहिस्सलाम सां वेठा हुआ बीबी सगोरी आई बुखार एतिरो बुखार तड़पे पई रफे पे पाण करीम फरमाया छा थियो आहे बीबी सगोरी अर्ज करे त या रसूल अल्लाह तप आयो आहे बुखार आयो आहे अल्लाह इन में बरकत न करे मुंहिंजे आका फरमायो बीबी बुखार के बुरो न चओ बुखार इंसान जा गुनाह ये धोईंदो आहे जी बट्ठी जे अंदर लोह के विधो वने लोह जो कट बट्ठी जी बाह दूर करे थी ई बुखार मोमिनन जे गुनाहन के पाक करे छड़ी साफ करे छड़ी मोमिन के कंडो लगे तो कंडो जिस्म में उन कंडे जे बदले में अल्लाह पाक उनके एकड़ी नेकी अता फरमाए एकड़ो गुनाह उन जो माफ फरमाए चले तो त बीमारन जो होण बददुआऊं कोने बीमारी जो होण भी नेमत है लेकिन सब्र कयो वने वावेलो न कयो वने जे सोना मेरे दुख विच राजी ते में सुख नो चुल्ले पावा हूं सुल्तान बाहू रहमतुल्लाह ताला फरमाइंदा जे मुझो रब दुखन में राजी ता सुखन के चुल्ले में विधी छड़े ते सोना मेरे दुख विच राजी ते में सुख नो चुल्ले पावा हूं दुखन सुखन जी का परवाह ना है दुखन सुखन जी का परवाह ना है रहा जह में रजा तो जी मौला रहा राजी जह में रजा तो जी मौला जे में रब राजी उनमें मानो राजी बेटा इधर फरमा नी आंसे नी सिख मुंजा सुपरी सड़े सारो नी बाफ न निकरे बाहर बट्ठी बट्ठा सिरू बचाइंदा है कुंभार थावन जी बट्ठियों बचाइंदा है बाफो बाहर कोन कढंदा है बाफ निकती बर्तन कच्चा थी वेंदा छा सा फरमाइंदा नी आईसा नी सिख मुंजा सुपरी सड़े सारो नी बाफ बाहर न निकरी बाफ तक अच्छा मजे जी गल बुधाए त मानो बीमार थी तो डॉक्टर नूर मोहम्मद साहब आया डॉक्टर साहब मथे में सूर है बुखार है चेकअप कयो इंजेक्शन लगायो के चोंदो बीमारी मानो डॉक्टर के चोंदो मोची के चोंदो चप्पल सिबण वाले ने यार बटे टांका पेट में लगा पेट में डाडो सूर है कौन चोंदो मोची के थोड़ी चोंदो के चोंदो डॉक्टर के चोंदो ना जे रब जी तरफा तकलीफ आयल है कोरोना आई बीमारियों आयो कोडू आयो चा मस्जिदों भरजी वई मस्जिदन जो हाल तो साथी न पियो बाने ते तकलीफ अचे बानो मुसल्लो विछाए रब जे दरबार में वने या अल्लाह मुते तकलीफ है तंगी है अगर जे नेमत है मुंह में बर्दाश्त कोने तू ही परेशानी के दूर फरमा असी अल्लाह जे दरबार में रुजू करने के बजाय असी वावेला कंदा बेन के बुधाई जेको मिलंदो बीबी राबिया बसरी के मानो मिले हथ ते पट्टी बधी पई बीबी सगोरी पूछो छाजे करे अटे पट्टी बधी है मथे में सूर जाम या मथे में पट्टी बधी मथे में सूर जाम बीबी सगोरी फरमायो कदे अल्लाह जी नेमत मिलण ते को पट्टी बधी है मथे ते शिकवा शिकायत जी पट्टी बधी अल्लाह पाक नेमतों दिनियो उन जी को पट्टी बधी है कदे कोन पट्टी बधी अल्लाह जी नेमतों जी पट्टी छो कंदा बधो ए थोड़ी तकलीफ अचे थी उन जे मथे वावेलो कयो दुरुस्त कोने मुझा मिठा इस्लामी बाहरो अल्लाह पाक की रजा ते राजी ई दुखी बुखी तकलीफों इमाम गजाली फरमाइंदा रब जे का राजी उन जे जिस्म में बीमारी पैदा कंदो। नंबर 2 रिज़्क में तंगी दई छडी रोजी मुश्किल हो कुशादा रोजी कोने मोहताज थी वजे तो
औलाद जी परेशानी ॾींदो या औलाद आहे कोन आहे नाफरमान या को बि तंगी उन माण्हू जे मथे थी वेंदी आहे इन तकलीफ़नि में सड़ी 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 जॾहिं क़ब्र में पहुचंदो आहे ई साबिर ऐं शाकिर ऐं आबिद बानो अल्लाह उन खां राज़ी थींदो आहे उनजी क़ब्र खे जन्नत जो बाग़ फरमाए छॾींदो। त मुंहिंजा मोहतरम मुकरम इस्लामी भाइरो अल्लाह पाक जल्ल सुब्हानहू जे कम में राज़ी है सब नियत कयो असी अल्लाह जी रिज़ा ते राज़ी थींदासीं जे में सोहणो राज़ी बाने के कपे या अल्लाह असी तुंहिंजी रिज़ा ते राज़ी है वावेलो करण हाय हाय करण दुरुस्त कोन्हे नेमतूं इन नेमतनि जी कदर कयो। नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे गुलामन खे कपे गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरना दांद भरे जी गाल है तो थोड़ी तकलीफ आई असी तकलीफन में बुख में 15 शवाल गुजरी है यो दी आज कल गले में 17 शवाल है 15 शवाल मुकरम दे सैयद शुहदा अमीर तैयबा अमीर हमजा गवर्नर मदीना अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला देहाड़ो गुजरियो शहादत केतरी दर्दनाक शहादत जे कदे तारीख पढ़ी वने न अखिन में रत जा लुड़क बहण शुरू थी वने सैयद शुहदा जी जो शहादत है ना अखियों कढियो वयो कन कटिया पे चप वढिया वया नक जुदा कई हुई जिस्म सीने मुबारक के चाक करे जिगर के चिबाड़े हुए इतनी दर्दनाक शहादत पाण करीम ओहद जे मैदान में हुआ सैयद शुहदा जी जने लाश जे मथे महबूबन करीम जी आमद थी तो पाण करीम जे सीने जे अंदर जेको लुड़कन जो समुंड होयो अखिन में रोई रहियो खबर पहुंची तो बीबी सगोरी दीदी सफिया डोड़ंदी अचे पे सफिया केर हुई मुझे आका जी पुफी जान सैयद शुहदा अमीर तैयबा अमीर हमजा जी भेण हुई मुझे नबी के बुधाया तो आका मदीने में सफिया ओहद में अचे पे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सफिया के रोक्यो सफिया के ना अचण दिजो ओहद में जे सफिया अमीर तैयबा अमीर हमजा जो मुसलो थियल लाश नक कटल है कन कपल है चप वठल है सीनो चाक थियल है जिगर चबाड़ल है इन हालत में जने पंजे भा जे जनाजे के ॾिसी सफिया न बर्दाश्त करे सकंदी न बर्दाश्त करे सकंदी ई उहे हस्तियूं आहिनि जने सैयद शुहदा जे लाश ते रसूल पाक आयत फरमा या हमजा या अम्मा रसूलिल्लाह या असदिल्लाह व असद रसूलिही या काशिफल करबात यानी ए हमजा ए अल्लाह जा शी ए नबी जा शी ए गमन के दूर करण वाला मुसीबतन ते सब्र करण वाला भाईजे महबूब करीम आका का चेहरे का दुश्मनन के परे करण वाला एडी एडी मोहब्बत मुझे आका जी सैयद शुहदा अमीर तैयबा जे मजार ते जेको वने अज भी 1400 साल थी चुका है जने मदीने वणो तो हुजूर सैयद शुहदा जे मजार ते वणो उनन के सलाम अर्ज कयो हदीस बाग मचो जो ओ शहीद ओहद जे शहीदन के सलाम कंदो ई क़यामत जे दिहाड़े अचण वारन जे सलाम जो जवाब दींदा रहंदा आहिन ई उहे हस्तियों ई साहिब करामत हस्तियों जने सैयदना अमीर मुआविया जे जमाने में रज़ी अल्लाह तआला नो उतां का लहर खोटी वई पे अचानक ओ शहीदन जो कब्रों हुन पासे होयो खबर न पई एक बेलचो एक शहीद जे पैर ते लगो उन में ताजो ताजो रत टिमी रहियो यानी तमा अंदाजो लगे एतरो अरसो गुजरण जे बावजूद वो जनाज़ो मुबारक पैर कंजो होयो हजरत सैयदना अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला जो कदम मुबारक होयो इनन जा जिस्म कब्रन में सलामत आहिन ई शहीद आहिन ई जिंदा आहिन इनन के रिज़्क़ दिनो वने तो लेकिन इनन जी जेको दुनिया में वक्त वणन जो वक्त है उन जे मथे जे करे गौर कयो वने त असा वड चंदन अले कई पिट लगी है अले छाड़ी भाई जे कने दुनिया में मुसीबतन जो अचण दुनिया में तकलीफन जो अचण दुनिया में परेशानिन जो अचण दुनिया में पंहिंजे अखिन जे सामू नौजवान पुटन जे जनाज़न जो खजण उनन जी मौत जो सिलसिलो थियण उनन जे कब्रिस्तान जो वणण जे करे सब सजाऊं आहिन त पोइ मूंखे जवाब दियो त करबला जे मैदान जे अंदर सैयद शुहदा जे हथन में 6 महीनन जे सैयदना अली असगर रज़ी अल्लाह ताला जो जनाज़ो मुबारक होयो 17 साल जे जवान हजरत सैयदना अली अकबर जे जनाजे के इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला जे हथन देखायो ई कोने अल्लाह पाक जल्ल सुब्हानो जे पाने के दुनिया में जेडो वडो मकाम अता फरमाइंदो आहे उनके मुसीबतन जी चक्की जे अंदर विजंदो आहे नबिन में सब का आला जो मुस्तफा करीम आहे उनका बाद में वडे में वडो रुतबो हजरत इब्राहिम अलैहि सलाम जो
इब्राहिम अलैहिस्सलाम जो रुतबे जी बुलंदी जो सबब उलमा लिखियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जी सॼी ज़िंदगी तकलीफ़न में, साईं जी पैदा थियण गार जे अंदर, जवानी तकलीफ़न में, जवानी के बाद औलाद जो मिलन तकलीफ़न में, औलाद जी जुदाई, इस्माइल अलैहिस्सलाम किथे, इब्राहिम अलैहिस्सलाम किथे, काबो किथे, इब्राहिम अलैहिस्सलाम जी ऐश किथे, यानी पूरी पूरी जिंदगी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जी आजमाइशूं आजमाइशूं आजमाइशूं, इम्तिहानात इम्तिहानात। अल्लाह पाक जे नबी हर इम्तिहान के एतरे ताईं जने बाह में विधो वियो, जिब्रील अलैहिस्सलाम चवंदा ए इब्राहिम जे करे मुजी मदद जी जरूरत है तो मैं हाजिर आया। लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम उते यही चवन था जेको रब मुखे मोकले पे मुझे तकलीफन का आगाह है, मुझे इम्तिहानन का आगाह है। अल्लाहु अकबर। दुनिया में जेको जेडी वडी वडे पेपर इम्तिहान में निकरनो उनकी ओतरे वडी डिग्रियों मिलदियूं आहिन। ए मुखे चवण दियो मोमिनो, जेको दुनिया में तकलीफन में, बुखन में, दुखन में जेतरी जिंदगी जा इम्तिहान पास कंदो, अल्लाह जी बारगाह में ओडो वडो मकाम थिंदो वेंदो। अल्लाह तबारक व तआला जल्ल सुब्हानहू जेकने के बि माने ते जेतरा बैठा आहिन, को तकलीफ है, को परेशानी है, रिज़्क जी तंगी है, जिस्म में बीमारी है, असां इन जो बियो मकसद न वठूं। एतरे ताईं असीं वे माण्हू आहियूं, औलाद थे कोन थी, सब गौस कुतुब कलंदर दरवेश सब गड कंदा आहिनि। बस पुट थे दुआ कयो, पुट थे न्याणी थे, पुट थे, पुट पैदा थे। रात जो रुनो बोली सब तावीज़ छा जो तावीज़, छोकरो सुम्ही कोन, भई पहिरी नेमत मिली कोन हुई, तने तने सच्चा मौलवी पीर फकीर दरवेश गौस कुतुब कलंदर सबनी जो दरवाजा खड़काया, हाने नेमत मिली है, बेचारो रोए तो रोए बन। हालांकि मुंह हदीस तक पढ़ी है, मुझे आका अलैहिस्सलाम सल्लल्लाहु अलैहि फरमान जो मजमून है, बारडो जने 2 महीनन ते मुस्तकिल रोए तो, सजी रात रोए तो, त हु अल्लाह जी जात ते ईमान आणे थो। ऐ जे कने 6 महीनन ते मुसलसल रोए तो नबी जी जात ते दुरूद पढ़ी रहियो। ऐ जे कने 2 सालन ताईं बार चुप कोन तो थे, असी उनके निभागे जो सर्टिफिकेट ॾिना है, निभागो सजी जेको 2 सालन ताईं रोंदो रहे तो, हदीस तक में चए तो मां पी जी बख्शिश जे लाइ अल्लाह जी बारगाह में फरियाद करे रहियो, या अल्लाह मुझे अम्मा की माफ कर, मुझे बाबे की माफ कर। बार जो रोण बरकत, बार जो दाहू इबादत, ऐ असी उनके निभागो जो सर्टिफिकेट निभागो अले कड़ो पैदा जो सुमणी कोन दे मिली कोन दे नेमत, तने तवा सब ओलिया दरवेश याद आया, नेमत मिली है, असा उन नेमत की कदर छो कोन कयो। ई नेमतों जदे असा का वापस हली वेंदियूं, वो शायद लुड़कन का सिवा कुछ भी न बची सकंदो। मुझा दोस्तों, अज जे मुख्तसर तकरीब में सब जहन बनायो, असा इन दुनिया में आयो मोमिन आयो, कलमो नबी जी साहब से पढ़े वक्त कल एडवांस में तैयारी कयो। मुझे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर, ई दुनिया मोमिनन जे लाइ कैद खानो है, काफिरन जे लाइ जन्नत है। ई दुनिया मोमिन जे लाइ छा है, कैद खानो। अल्लाह ना करे के जेल में हो जे, जे करे के जेल में रही आयो उन का पुछो तो जेल जी जिंदगी केड़ी है। जेल जी जिंदगी में को आजादी कोने, जेल जी जिंदगी में पंहिंजी को भी नथो हलाए सके। जेल जी जिंदगी में एकड़ो दबो पानी जो ॾींदा आहिनि कैदी के उनमें वेंझणो भी है, गुस्ल भी करणो, जेको कुछ करणो है। जेल जी जिंदगी में ब मानीवन टी मानी कोन थी मिले। जी जेल जी जिंदगी जे अंदर जिंदगी गुजारण वारो तंग है। ई दुनिया मोमिन जे लाइ कैद खानो, काफिरन जे लाइ दुनिया वसी है। अवा काफिरन दा गुलाम मिला है, अरे फलाने के दिस, फलाने टिल्लू मिल के दिस, फलाने के दिस, वो करोड़पति भाई वो गैर मुस्लिम है, तो ईमान जी दौलत है, इन नेमत का वडी को नेमत थी न थी सके। गैर मुस्लिम काफिर छड़े जो कीड़ो है, उन जी पैदाइश छेणो है, खाए छेणो तो उन जो अंजाम जहन्नम है। तो अल्लाह पाक ईमान जी दौलत ले, ईमान जे सामो कुफर केड़ी हैसियत रखे तो अल्लाह पाक अल्लाह ने ईमान जी नेमत ॾिनी, इन जी कदर कयो, कदर कयो, कदर कयो। ऐ जडे को भी दुआ नथी कबूल थे, बुधो अक्सर चंदा यार दुआऊं जाम करी, वडा वडा मौलवी मौलवी दुआऊं घुरे वे पर थे कुछ कोन तो। आका अलैहिस्सलाम फरमायो कुछ माण्हुनि जो दुआऊं दुनिया में जो असर जाहिर कोन थियो, क़यामत जो ॾींहुं थींदो। ई नेमतों क़यामत जे दिहाड़े अल्लाह जे दरबार में दुआऊं गड थींदियूं। उहुद जबल का वधीक वजनी नेकिन जी सूरत में माण्हू के ॾिनी वेंदी। तने माण्हू चवंदा या अल्लाह ही नेकियूं ई 4.5 किलोमीटर
जे रक़बे में पखड़ियल जबल उहद जे बराबर जेके नेकियूं आहिनि ही त मूं कयूं ई कोन्हे। उन वक़्तु चयो वेंदो ही तुंहिंजूं उहे दुआऊं आहिनि जेको तू दुनिया में कंदो हुए जंहिंजो असर दुनिया में रब कोन ज़ाहिर कयो अॼु मैदान महशर में तोखे जो सवाब अता कयो वञे। हर दुआ जो असर ज़ाहिर थी वञे ज़रूरी थोड़ी है, वो रब बेहतर जाने तो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम कुछ बारड़न के ॾिठो गुस्ल पिया कर वेंजन पे वाटर में टिपा पे ॾियनि उन्हनि में हिकिड़ो नाबीना बारड़ो भी हो। वो नाबीना के झले को हेठ करे को गोता हणे वेचारो नाबीना ॾिसे कुछ न तॾहिं अल्लाह जी बारगाह में दुआ कई मौला हिन वेचारे खे अखियूं अता कर, अखियूं अता कर। ही भी वेंजे पियो वेचारो तकलीफ़ में है, ॿिया हिनखे तंग पिया कर। अल्लाह जे नबी दुआ कई अखियूं अल्लाह पाक अता फरमाए छॾियूं। अखियूं मिलियूं न वो अखियूं मिलंदे ही ॿ के झले उनजे मथे चढ़ी वेही रहे तो हिकिड़ो बुढो उनखे मारई वरी ॿिए जे मथे चढ़ी वेही रहियो पानी में बुडी मरी वियो। तॾहिं अल्लाह जे नबी अल्लाह जे दरबार में दुआ कई मौला जे कम में तू राज़ी तू जानी तुझे हिन माण्हू के जी हो ती करे छॾ। ही बार नाबीना ही सही हो तो अल्लाह पाक जे कदे गदन के खच्चरन के सिंग दिना है ढगिन के दिना है खच्चरन के तो कौन दिना है जे कदे गदन के सिंग दई छलिया तो पो बुधायो जिता ही रड़ करे निकरना केतन जो कुखू पाड़ना जे अल्लाह पाक जे तने असा का सिंधी मानो चंद अल्लाह पाक सुनाने तो सिंग दे वो खालिक है वो मालिक है उन केड़े हाल में के रखियो चाहे राओ तो मुवट बटे वीगो होजन बटे पराडो होजन फॉर्च्यूनर गाड़ी होजन मुवट में हेलीकॉप्टर होजन 200 एकड़ जमीन होजे माल होजे दौलत होजे जे वट हियर करोला गाड़ी जी ठूठ सिधी कोन थी थे जे करे करोड़पति तो तो सजे राज के कुटे पट कंदो वो खालिक को बेहतर समझो इनके किथे रखणो है ई ए में रहणो है बी में रहणो है सी में रहणो है डी में रहणो है जेके ग्रेडिंग तू है आओ के दींदा वो तो मालिक है बस असा जो कम है मौला जे हाल में तो रखियो इंशाअल्लाह सुन हाल ते राजी रहींदा सही। शिकवा शिकायत वारो चैनल खत्म कयो अल्लाह पाक जल्ल सुभानहू जे करे के जे प्यारे की मौत थी हाने मिसाल मथे ने में कुर्बान भाई जी अहलिया मोहतरमा इन दुनिया में रुखसत थी वई अचानक खबर ही कोनी ये थोड़ी इंसान के खबर होंदी है ए खबर अल्लाह जे बारगाह में हर शय लिखल है इज्जतों में लिखल है तो के इज्जत वारे जी इज्जत जे मथे फेसबुक जे मथे 50 पोस्टो गलत लगा जेके रब इज्जत नहीं चली उन जी इज्जत केर छिनी कोन सके। इज्जतों में रब जे दरबार में लिखल है रोजी में लिखल है सब लिखल है तू कुछ कोन करे सकी खामखा में वक्त जाया न कर जेके अल्लाह रिज़्क नसीब में कयो जेस ताईं जो गिरा बाकी है दुनिया में रुखसत कोन थिंदो तो मुझे मोहतरम इस्लामी भाईरो जेको अल्लाह पाक की तरफा लिखल है हां ठीक है वो असा ते इजहार कोने जेके मुखे मीर हसन के ई खबर पेजी वने आज 7 मई है 15 मई जे मथे 2024 में तू इन दुनिया में लाडाणो करे वेंदे उन दी तुझो जनाज़ो कब्रिस्तान हलियो वेंदो मुखे बतायो त पो आऊं की घर ठाईंदुस आऊं केड़ी शादियों कंदुस मुखे केड़ी खुशी नसीब थींदी मुझे तो बारन की गिरफ्तारी जो जारी थी वने पुलिस की तरफा वांटेड मानो होजे पुलिस उनके गोला में होजे उनके सुकून मिलदो वो हिते बेटे छिरकू हणदो इदो पुलिस है इजो तो पकड़ जी वने अल्लाह पाक सब कुछ मुकद्दर में करे छलियो जेंजी जिंदगी जेतरी है उतरा दी ते रहणो है जेको रात कब्र जी है वो इते गुजरी नथी सके ठीक बानन का पोशीदा रखियो है लिकाए रखियो है उन मालिक जो उन जो नालो हकीम है उन जो को भी कम हिकमत का खाली कोने असा जो कम है ज़हनी तौर ते तैयार रहो कदे भी को भी परेशानी को तकलीफ अची वने मुसीबत अची वने इंशाअल्लाह से सब्र कंदास सब्र कयो अजर कमायो वावेलो करण में कुछ भी कोन थिंदो। अल्लाह पाक जल्ल सुभानो असा के हर तकलीफ ते मुसीबत ते परेशानी ते सब्र करण जी तौफीक अता फरमाए। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद।